नाज़रीन, अवामी नीयत में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी वासी नौजवान पारां चाचन ऐं भिणोई जी ज़ियादतين खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। सोटड़ कॉलोनी जे रहवासी सुरेश कुमार इल्ज़ाम हयो त संदसि चाचो सरकारी मुलाज़िम डिपो सोटर प्रताप ऐं भीषम संदसि भेण खे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सुरेश कुमार चयो त कुझु वक़्त अॻु संदसि भेण जी भीषम जे भाउ सां शादी कराई, जंहिंखां पोइ चाचो डीपर प्रताप ऐं भीषम भेणोई हथां संदसि भेण खे तशद्दुद कराईंदा रहनि था। इन चयो त चाचो डीपर प्रताप ऐं भीषम जे चवण ते भेणोई संदसि भेण खे मारकुट करण खां पोइ अखियुनि में मिर्च विझी खेसि अंधो करण जी कोशिश कई। संदसि चवण हो त जवाबदार खेनि भेण जे घर वञण बि नथा ॾियनि ऐं बार बार भेण खे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिंजो वस वारनि खां नोटिस वठण जी घुर कई आहे। सुरेश कुमार वॾे वज़ीर IG सिंध SSP मिठी ऐं बदीन खां मुतालबो कयो त जवाबदार डीपर खे सरकारी नौकरी तां फारिग करे भेण खे तहफ़्फ़ुज़ फराहम करण समेत इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।